आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर की सदारत हेठ GHQ में फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस थी है। आर्मी चीफ चयो आहे त कानून लागू कंदड़न इदारनि मथां इंसानी हक़नि जी भञकड़ी, जेल में टॉर्चर करण वारा इल्जाम बेबुनियाद आहिनि। अहिड़ा इल्जाम सिर्फ़ अवाम खे गुमराह करण ऐं पाक फौज खे बदनाम करण जी कोशिश आहे। ISPR तरफ़ां जारी कल पधिराई मुताबिक़ फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस में कोर कमांडर्स, प्रिंसिपल स्टाफ ऑफिसरनि ऐं पाक फौज जे समूरनि फॉर्मेशन कमांडर्स शिरकत कई। फोरम पारां शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कई वई ऐं 9 मई जे वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। कॉन्फ्रेंस में मुल्क जे अंदरूनी ऐं परडेही सिक्योरिटी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त रियासत ऐं पाक फौज शहीदनि ऐं उन्हनि जे वारसनि खे हमेशा इज़त ऐं एहतराम सां रखंदे। आर्मी चीफ चयो त पाक फौज इलाइक़ाई सालिमियत जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजी क़ौमी ज़िम्मेवारियुनि खे पूरो करण लाइ पुरज़म ऐं पुरजोश आहे। आर्मी चीफ चयो त कानून लागू कंदड़नि इदारनि मथां इंसानी हक़नि जी भञकड़ी, जेल में टॉर्चर करण वारा इल्जाम बेबुनियाद आहिनि। अहिड़ा इल्जाम सिर्फ़ अवाम खे गुमराह करण ऐं पाक फौज खे बदनाम करण जी कोशिश आहे। जनरल आसिम मुनीर चयो त मुल्क दुश्मन कुवतूं ऐं उन्हनि जा सहूलियतकार अवाम में इंतशार ऐं नफ़रत पखेड़ण जी कोशिश करे रहिया आहिनि, पर अहिड़ा समूरा हरबा अवाम जी ताक़त सां रोकिया वेंदा। आर्मी चीफ जो वधीक चवणु हो त फौजी हंधनि ते हमला कंदड़नि खे इंसाफ़ जे कटेड़े में आणे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। कार्रवायूं आर्मी एक्ट ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत कयूं वेंदियूं।